राणीअ खे अहम ख़बर शामिल कंदासीं। मशहूर टिकटॉकर छोकिरी हरीम शाह पारां हथ में पर ॾेई करेंसी खणी सोशल मीडिया ते वीडियो वायरल करण जो FIA नोटिस वठी छॾियो। FIA तर्जुमान मूजिबि टिकटॉकर हरीम शाह जे वीज़ा, इमिग्रेशन ऐं सफ़र जा समूरा काग़ज़ हथ करे मामले जी जांच शुरू कई वई आहे। उन खां अलावा बर्तानिया जी नेशनल क्राइम एजेंसीअ खे पिणु ख़त लिखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। मशहूर टिकटॉकर छोकिरी हरीम शाह हथ में पर ॾेई करेंसी खणी अचण बाबति एतराज़ फी वीडियो समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कई हुई। अवां खे आगाह कयूं पिया हिकु भेरो ॿीहर मशहूर टिकटॉकर छोकिरी हरीम शाह पारां हथ में पर ॾेई करेंसी खणी सोशल मीडिया ते वीडियो वायरल करण जो FIA नोटिस वठी छॾियो आहे। FIA तर्जुमान मूजिबि टिकटॉकर हरीम शाह जा वीज़ा, इमिग्रेशन ऐं सफ़र जा समूरा काग़ज़ हथ करे मामले जी जांच शुरू कई वई आहे। उन खां अलावा बर्तानिया जी नेशनल क्राइम एजेंसीअ खे पिणु ख़त लिखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। मशहूर टिकटॉकर छोकिरी हरीम शाह हथ में पर ॾेई करेंसी खणी अचण बाबति एतराफ़ी वीडियो समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कई हुई। मशहूर टिकटॉकर छोकिरी हरीम शाह पारां हथ में पर ॾेई करेंसी खणी सोशल मीडिया ते वीडियो वायरल करण जो FIA नोटिस वठी छॾियो आहे। FIA तर्जुमान मूजिबि टिकटॉकर हरीम शाह जी वीज़ा, इमिग्रेशन ऐं सफ़र जा समूरा काग़ज़ हथ करे मामले जी जांच शुरू कई वई आहे। उन खां अलावा बर्तानिया जी नेशनल क्राइम एजेंसीअ खे पिणु ख़त लिखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। मशहूर टिकटॉकर छोकिरी हरीम शाह हथ में पर ॾेई करेंसी खणी अचण बाबति एतराफ़ी वीडियो समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कई हुई। Very much.